शिकारपुर में खौफनाक हादसे में 7 ॼणा फोत थी विया आहिनि। बाईपास वटि तेज़ रफ़्तार मज़दा फुटपाथ ते ठाहियल झूपड़ियुनि मथां चढ़ी वई। फोतुनि में 5 औरतूं बि शामिल आहिनि। मढ़ इस्पताल मुंतक़िल कया पिया वञनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। हादसे बाद फुटपाथ ते रहंदड़ बालिशाही पौरियतनि जे घरनि में कीहाट पइजी विया। अहम ख़बर ॾियूं पिया शिकारपुर मां, जिते खौफनाक हादसे में 7 ॼणा फोत थी विया आहिनि। बाईपास वटि तेज़ रफ़्तार मज़दा फुटपाथ ते ठाहियल झोपड़ियुनि मथां चढ़ी वई। मांखे ॿुधाइनि पिया त फोतुनि में 5 औरतूं बि शामिल आहिनि। मढ़ इस्पताल मुंतक़िल कया पिया वञनि। हादसे बाद फुटपाथ ते रहंदड़ बालिशाही पौरियतनि जे घरनि में कीहाट पइजी विया। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। इंतहाई अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। शिकारपुर में खौफनाक हादसे में 7 ॼणा फोत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर मां सन टीवी न्यूज़ रिपोर्टर सारंग बपड़ खां। सारंग, अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे, 7 ॼणा फोत थी विया आहिनि, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही इंतहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो शिकारपुर बाईपास ते पेश आयो आहे। कोयटा खां सखर वेंदड़ जेका मज़दा हुई उहा तेज़ रफ़्तारी सबबि बिजली जे थंभे सां टकराइजी वई। 11,000 जो थंभो उहो किरी पियो ऐं जेका मज़दा हुई उहा बाईपास ते ई जेको इंडस हाईवे आहे उते बालेशाही शेख सरबान उन्हनि जी झूपड़ियुनि मथां उहा चढ़ी वई, जंहिं सबबु जेको आहे त मजमूई तौर ते हिन वक़्त ताईं जेको अंग ॿुधाए थो वञे त 7 माण्हू जेका आहिनि उहे फोत थी विया आहिनि, जंहिंमें 5 औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त हिन हादसे जे फोतुनि में कैफ़ी, राबिया, बेगी, ॿुढड़ी, रीमा, चकोरी, बिगोड़ी ऐं बंगी समेत जेको आहे 5 हिन में शामिल आहिनि, जॾहिं त 7 ज़ख़्मी आहिनि, जंहिंमें इशू, शहरियार, नजमा, इमामज़ादी ऐं ॿिया जेको आहे तिन में शामिल आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो इहो हादसो जेको आहे त शिकारपुर बाईपास पेश आयो आहे, जंहिंमें जेको आहे 7 माण्हू फोत आहिनि ऐं 8 खां वधीक जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि, जंहिंमें ॿारड़ा ऐं औरतूं शामिल आहिनि। ऐं हादसे बाद जेको आहे जेके बालिशाही शेख आहिनि, जंहिंजूं झूपड़ियूं आहिनि, उनजे मथां जेका मज़दा किरी विया, 1 कलाक ताईं उते पयल रही। ज़िले इंतिज़ामिया, पुलिस ऐं जेके ओसे पासे वारा माण्हू हुआ उन्हनि अची उहा जेको आहे त मज़दा परे कराई आहे, जंहिं बाद 1 कलाक खां पोइ उनजा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिन वक़्तु शिकारपुर जी इस्पताल में एमरजेंसी वारी सूरत हाल आहे ऐं ज़ख़्मियुनि खे सखर ऐं लाड़काणे पिणु रेफर कयो पियो वञे। ऐं इंतहाई अफ़सोसनाक वाक़िए जे हवाले सां इहो असांखे नज़र अचे थो त हिते NH ऐं शिकारपुर जी ज़िले इंतिज़ामिया जी नाअहली आहे, जंहिं शिकारपुर जे बाईपास जे रोड जे वेझो ई तेज़ तरीन रफ़्तार जेको रोड आहे उते जेको आहे उन्हनि जा झूपा उहे अॾियल हुया, त उनखे कंहिं बि हिन वक़्त ताईं न उथारियो, न उनखे अल्टीमेटम ॾिनो। ऐं हादसो इंतहाई अफ़सोसनाक आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं 7 जेके आहिनि माण्हू उहे मारिजी विया आहिनि, जंहिंमें 5 औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि ऐं ॿिया बि जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि मां 3 जी हालत जेको आहे इंतहाई गंती जोगी ॿुधाई पई वञे, जेके सखर रेफर कयो वियो आहे। हिन वक़्तु जेको एमरजेंसी वारी सूरत हाल आहे शिकारपुर इस्पताल में ऐं मुख़्तलिफ़ जेके ज़िले इंतिज़ामिया डॉक्टर ऐं पुलिस जेको आहे उते मौजूदु आहिनि ऐं जेके हादसे जा ज़ख़्मी आहिनि उन्हनि जो इलाज कयो पियो वञे, जॾहिं त लाश तक़रीबन जेके 6 लाश आहिनि हिन वक़्त ताईं शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि, जॾहिं 1 लाश जेको नौजवान जो आहे उहो मुंतक़िल पिणु कयो पियो वञे। हिन हादसे ते जेको आहे त शिकारपुर जे साथी समाजी धुरनि जेको आहे अफ़सोस जो इज़हार पिणु कयो आहे। हिन हादसे में इन्हनि घुर कई आहे त जेके ज़िले इंतिज़ामिया ऐं NH जे ख़िलाफ़ जेको आहे त कार्रवाई कई वञे, हिन जी अख पटणु घुरिजे आहे, पर उन्हनि को बि हिन हवाले सां क़दम न खयो, जंहिंजे करे हादसो पेश आयो आहे। ऐं इंतहाई अफ़सोसनाक हादसे में हिन वक़्त ताईं 7 माण्हू उहे फोत थी विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे, 7 माण्हू फोत थी विया आहिनि। वॾी महिरबानी सारंग हिन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।